मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ज़िले नौशर फिरोज़ जे इल्मी अदबी माना ईअं करे चओ त हिते जा वॾा किरदार हिन शहर जा हिन ॻोठ जा मचुर में मौजूदु आहियां। असां सां हिन दौर जो अॼु जो किरदारु मौजूदु आहे भाऊ बशीर हुसैनी साहब। बशीर हुसैनी इन करे हिकिड़ो अहम किरदारु आहे जो रिटायर उस्ताद हुअण सां गॾोगॾु साईं जन जा जेके शौक़ु आहिनि उहे बि इंतिहाई हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा शौक़ु आहिनि जेके तमामु घटि माण्हू कंदा आहिनि, ख़ुशूसन सिंध जा माण्हू जिन में अता चाहियो हुजे या चंद अहिड़ा ॿिए माण्हू हुजनि जेके इन शौक़ सां वाबस्ता आहिनि। बाक़ी इहो शौक़ु केर बि न पियो करे। साईं जिन वटि जॾहिं असां पहुतासीं त साईं जिन वटि पहिरियां बि दोस्त वेठा हुआ, रेडियो पाकिस्तान कंपेयर साईं सनाला विस्तुर साहब, चाचा ग़ुलाम शबीर वीडियो वारो जेको 1913 खां वठी 1990 ताईं जेके बि फिल्मूं ठहियूं उन्हनि जो मुकमिल कंप्यूटर दिमाग़ रखण वारो चाचा ग़ुलाम शबीर उहो बि हिते मौजूदु हुयो, जेके पंहिंजो शौक़ु कनि पिया मुख़्तलिफ़ फोनोग्राम्स ते ऐं ऑडियो वीडियो टेप्स ते रेडियन ते उहे पंहिंजो शौक़ु पूरो कनि पिया। त अॼु तव्हांखे मिलाईंदासीं भाऊ बशीर हुसैनी सां। असांजो बचपन खां वठी मचुर जेको साहिती परगिणे में हिकिड़ो खितो आहे जेको इल्मी अदबी सां हुनजो वास्तो आहे। हितां वॾा वॾा फनकार उथी गुज़रिया आहिनि, शाइर बि अदीब बि। मक़सदु फ़नून लतीफ़ सां हिन ॻोठ जो वॾो चाव। इन में असांजो 1920 धारे ॾाढो मोलाई ग़ुलाम कादिर विस्तरो मास्टर चंद्र खां पहिरियों बि हितां जो फनकार हुयो। उन जा बि कलाम ॿुधासीं। उन खां पोइ नूर हुसैन विस्तरो आहे, रज़ा हुसैन विस्तरो आहे, साईं मशहूरु ग़ुलाम सिंह विस्तरो आहे ऐं ॿिया असांजा शाइर या वरी जेके रेडियो लिसनर आहिनि, माना सनाला विस्तरो आहे, नज़ीर विस्तरो जेको कंपेयर आहे मेलनि में। हाणे इहे ॼणो असांखे इश्क़ु पंहिंजे ॻोठ सां ॼणो हिकिड़ो माहौल हुयो जंहिंमें असांखे इहो इश्क़ु थियो। इन जे करे असां हिन शइ खे सीरो पिया कयूं। तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं नायाब शयूं नाजाब जेके टेक्निकल आहिनि उहे मौजूदु आहिनि, सभिनी जो अलॻि अलॻि तइदाद उहा ॿुधाईंदो तव्हां? हा, छा आहे त मूं वटि हिकु त पुराणा रेडिया आहिनि जेके नेशनल जा या ॻाढ़ा जेके कवरा रहंदा आहिनि उहे 2-3 आहिनि। उन खां पोइ ॿिया बि काफ़ी रेडिया आहिनि। उन खां पोइ टोटल तइदाद रेडियन जो केतिरो? रेडिया मूं वटि 4 खनि रेडिया आहिनि ऐं 2 फोना चेंजर आहिनि ऐं 4 खनि टेपूं आहिनि ऐं उन खां पोइ 200 खनि मूं वटि रिकॉर्ड आहिनि फ़ोन चेंजर जा ऐं 400 खां कैसेटूं आहिनि टेप जूं। उन खां पोइ मूं वटि VCR बि आहे ऐं उन जूं 100 खनि मूं वटि VCR जूं कैसेटूं बि आहिनि जंहिंमें पुराणियूं फिल्मूं उन जा गाना आहिनि। इहो सॼो नायाब मटीरियल मवाद गॾु करण में केतिरा कशाला तव्हां कढिया? हा, छा आहे त मुंहिंजो हिकिड़ी पुराणी शयूं आहिनि जेको मां 1992 में सानियूं टेप वरिती हुई। तॾहिं मुंहिंजी पघार जेका आहे सा 1000 खनि हुई, पर मूंखे टेप 32 सौ मिली। उहा ताईं मुंहिंजी अञा ताईं पई आहे ऐं मां वरी उनखे कॾहिं बि बिजलीअ ते न हलाईंदो आहियां, उनखे सेलनि ते हलाईंदो आहियां त मथां ख़राबु थी ठहे इन जे करे झटके जे करे। बाक़ी ॿियूं काफ़ी शयूं आहिनि जेके मां लाइट ते हलायां, बाक़ी रेडिया जेके आहिनि सभु सेलनि ते हलाईंदो आहियां। लाज़मी आहे इलेक्ट्रिक जी शइ आहे, किथे को बटन जी ख़राबी या का हेड वग़ैरह या रूरल वग़ैरह हिननि में मसइला हूंदा आहिनि। इहे पोइ इहे जे ख़राबु थियनि त उहे तव्हां सेट करण में तव्हांखे छा छा? हा, छा आहे त हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माना कुझु ठही थी वञनि, ॿियूं के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ठहण में थोरी माना ॾुखियूं थियूं लॻनि। पोइ मां कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे सेलनि ते हलायां त जीअं उन्हनि खे लाइट जो झटको न लॻे। ठही त माना हो वञनि थियूं पर ॼणो हुनजो हिकिड़ी नायाब शइ आहे, उनखे मां कोशिशि कंदो आहियां त उनखे सेलनि ते हलायां। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त साईं बशीर हुसैनी उहो वाहिद माण्हू आहे जेको पंहिंजनि भाइरनि खे या दोस्तनि खे सालगिरह जी गिफ्ट में बि रेडियो गिफ्ट कंदो आहे। ताज़ो हिकिड़ी अहिड़ी सोशल मीडिया ते साईं जी असां वीडियो ॾिठीसीं जेका पंहिंजे भाउ खे रेडियो गिफ्ट करे पियो हुनजे सालगिरह जे मौक़े ते। साईं तव्हांखे इहो शौक़ु त आहे, पर छा था सम्झो त अॻिते हली ईंदड़ नस्ल हिननि शयुनि सां निभाउ करे सघंदो? हा, ईंदड़ नस्ल त छा, पर जेको हींअर असांजो हम उमिरि आहे उन्हनि खे बि माना हीअ शइ ॼणो ईअं थी लॻे त ॼणो हीअ तव्हां माना अजायो वक़्तु था वञायो। पोइ कॾहिं कॾहिं मां रेडियो खणी ईंदो आहियां, पोइ इमाम बारगाह आहे या हिते वेंदो आहियां, पोइ हुते वञी बनूड़े ते वेही ॿुधंदो आहियां त मूंखे चवंदा आहिनि इमाम बारगाह में रेडियो पियो हले। मुंहिंजे लाइ मोबाइल खोले किन इन में आहे हिन में आहे, पोइ हुनखे मञिणो पवंदो आहे न वाक़ई रेडियो में सुठियूं शयूं आहिनि, मोबाइल में किन बि त आहे। सो मक़सदु चवण जो त माना रेडियो में साफ़ु सुथिरो माहौल आहे, उन में अहिड़ो किन न आहे।
उन में तइलीमी प्रोग्राम आहिनि, इन जे करे असांजी मोहबत आहे। शाम जो जेकर मां ॿनीअ ॾे बाग ॾे घुमणु वेंदो आहियां, मां बारगाह ॾे, मां रेडियो खणी वेंदो आहियां, हुते वेहंदो आहियां त 2-3 मिंट ॿुधंदो आहियां। हिन शौक़ खां सर अलावा तव्हांजा ॿी कहिड़ा शौक़ आहिनि? हा साईं, मुंहिंजो बचपन खां वठी जेको शौक़ु हो, हिकु त पहिरें त मुंहिंजो रेडियो सां शौक़ु हुयो, खतनि जो ऐं रेडियो ते ॿुधण जो। उन खां पोइ मूंखे ड्राइंग जो शौक़ु हो। मां मिडिल खां वठी ड्राइंग सिखियो। हिते उस्तादु हूंदो, गुल मोहम्मद हूंदो, साईं मोहम्मद बान हूंदो, उन्हनि मां ड्राइंग सिखियसि। पोइ मां ड्राइंग इंटर एलिमेंट्री में कई, इंटर ड्राइंग कई। उन खां पोइ मां प्रोफेशनल पोइ वरी कमु कयो पेंटर जो। पोइ मां 1995 खां वठी 2006 ताईं मुंहिंजो दुकानु हुसैनी पेंटर नाले सां। ऐं पोइ मां एतिरे क़दुरु जो पोर्ट्रेट बि ठाहियूं, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, बेनज़ीर, पीर पागार हुयो। पोइ जो वरी इहे मशीनूं निकिरी पियूं इन बैनरनि जूं, ऐं पोइ उन खां पोइ मूं कमु छॾे ॾिनो। ऐं थोरी मूंखे नज़र जी तकलीफ़ थी, बारीक बीन कमु हुयो, इहो मूंखे काफ़ी शौक़ु हो। मां 10 या 15 तव्हांजो किताब बि को शाइर थियल आहे? हा, मां किताब बि शाइर थिया, छो जो मां बुनियादी तौरु उस्तादु आहियां ऐं असांजो ख़ानदान उस्ताद बि रहिया आहिनि, इल्मी माण्हू रहिया आहिनि। मुंहिंजो वॾो ब्रदर ज़मीर हुसैन बिस्तरो उस्तादु आहे, उन बि हिकिड़ो 12 लिहाज़ हिकिड़ो किताबु लिखियो। पोइ मूं ॻोठ जूं यादगिरियूं, साहिती परगिणे जूं तइलीमी ख़िदमतूं, साहिती माग, पोस्ट ऑफिस, रेलवे स्टेशन ऐं जेके जिन माण्हुनि ख़िदमतूं कयूं, उन्हनि खे मूं पंहिंजे जेको दिमाग़ में चिटियल शइ हुई, निसब सदी माना 50 साल वारी जेका मूंखे यादाश्त हुई, उहा मूं चिटी आहे। ऐं कुझु मूं थोरी घणी शाइरी बि कई। साईं, ॾाढो ॾुखियुनि हालतुनि में तव्हां नायाबु शयूं ही गॾु कयूं आहिनि। मुंहिंजे अखियुनि ॾिठा अहिड़ा वाक़िया पिया आहिनि। साईं भाऊ शबीर वेठो आहे, उनखे ख़बर हूंदी शायदि, मां नाला न खणंदुसि, पर अहिड़ियूं गॾु कयल शयूं काफ़ी जेके उन्हनि जे दुनिया छॾे वञण खां पोइ तौर जे हिसाब में उन्हनि जो पोयार कपाए वियो। तव्हां छा था सम्झो त तव्हांजो पोयार अलाह तव्हांखे वॾी हयाती ॾींदो, हीअ शयूं सांडींदो या विञाईंदो? नई ॻाल्हि इहा आहे त एतबार त कोन्हे, पर लॻे थो तौर ते खपाए। बाक़ी कंहिंजो बाक़ी जेसि ताईं सिरीअ में साहु आहे तेसि ताईं हीअं सां सांढे हलूं न, उन्हनि खे हलाए पोइ पंहिंजी मर्ज़ी आहे। फ़िलहालु असांजो इश्क मोहबत आहे। साईं, तव्हांखे जेका ऑफर थिए थी का सरकारी तौर ते का असां म्यूज़ियम असां तव्हांखे क़ाइमु करे सघूं, या का एनजीओज़ बि आहिनि जेके पूरी वर्ल्ड में आहिनि, जेके अहिड़ी हेरिटेज ते कमु कनि वेठियूं, उन्हनि खे साणिण वारो कमु कनि वेठियूं, तव्हांखे का ऑफर मिले अदा असां तव्हांखे म्यूज़ियम जो ऑफर था ॾियूं त पंहिंजूं शयूं तव्हांजी महफ़ूज़ हूंदियूं, तव्हांजे नाले सां हूंदियूं, त तव्हांजो उते उन्हनि सां रद्द कहिड़ो हूंदो? हा, मुंहिंजो साईं बचपन खां वठी हिकिड़ो माना नज़रियो रहियो आहे त मां हिकिड़ो आज़ादु ख़्याल जो ऐं ग़ुलामी या कंहिंजे डिक्टेशन जे माना ज़िंदगीअ खे अॻिले त न ॾिनो आहे। मां चवंदो आहियां त मां आज़ादु हुजां, ऐं शायदि को मूंखे भली 5 सै रेडियो तोहफ़ो ॾिए, पर पोइ मां चवंदुसि यार तव्हांजो नथो रखां, मां पंहिंजी थो रखां। जो तुंहिंजी शइ खे कुझु थिए त पोइ चवंदा भाउ असां तोखे शइ ॾिनी पर उहा ख़राबु करे ॾिनी। तंहिंजे करे मां चवंदो आहियां त जेका शइ पंहिंजी हुजे ऐं पराई ग़ुलामीअ खां या कंहिंजे पुछण खां बहितर आहे त माना इहो कमु मां न कंदुसि। अहिड़ा साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, तव्हांजो अञा वधीक इज़ाफ़ो कंदो जेके तव्हांजे शौक़ु आहिनि। वरी असांजा वेठा भाऊ शबीर बि वेठो आहे, भाऊ तनाला हिननि सां ॻाल्हियूं कयूं था। भाऊ बशीर हुसैनी साहब जे मचुर में मौजूदु हिन मिनी म्यूज़ियम में संदसि जा दोस्त, बुज़ुर्ग दोस्त मौजूदु आहिनि। असांजो बि ईअं करे चइजे त उस्तादु भाऊ शबीर वीडियो वारो नौशर फिरोज़ जो सभिनी जो ॼातल सुञातल आहे, ओल्ड वीसीआरनि जो कमु कंदड़ ऐं तक़रीबन 1913 खां वठी 1990 ताईं जी तमामु फिल्मी रिकॉर्ड रखंदड़, इंडियन ऐं पाकिस्तानी फिल्मी रिकॉर्ड। हीअ फिल्मी रिकॉर्ड बि ईअं त बसि हिन खां कंहिं गानो पुछो त हीउ गानो कहिड़ो आहे त उन गाने जी पूरी हिस्ट्री ॿुधाईंदो त हीउ गानो कॾहिं फिल्मायो वियो ऐं हिन जो मूसीकार कहिड़ो फिल्मायो कंहिं ॿियो, फिल्म कहिड़ी हुई, कहिड़ा कहिड़ा हिन में जेको आहे सभु चौंचला थिया फिल्म में, सॼी तव्हांखे डिटेल ॿुधाईंदो। त भाऊ शबीर अस्सलाम वालेकुम, तव्हां हिते मौजूदु आहियो भाऊ हुसैनी साहब वटि, तव्हांजा बि इहे शौक़ु आहिनि? बिल्कुलु। तव्हां छा था सम्झो त हीउ शौक़ु ज़िंदगीअ खे जीवत कीअं थो ॾिए? सर बसि असांजे गाननि जे सहारे ते ज़िंदा आहियूं। शौक़ु आहे नंढड़े हूंदे खां वठी, मां पंहिंजी तालीम बि विञाई छॾी इन शौक़ में। एसि ताईं जो फिल्म लॻंदी भली कराची लॻे, मां नौशहरे खां वेंदो हुउमि टेप खणी कराची सिनेमा मां उभारे ईंदो हुउमि। ऑपरेटर खे पैसा ॾियणु, पोइ मानी मिली न मिली, बुख ते कीअं बि तकलीफ़ आहे पर फिल्म भरे ईंदो हुउसि। इहो मुंहिंजो शौक़ु हूंदो हुओ।
ऐं रेडियो पाकिस्तान ते वियुसि, उते बि मूंखे नौकिरी ऑफर मिलियो, मूं न कई। अल बख्शा बुखारी हुन महिल डायरेक्टर हो, मूंखे चए पियो तव्हां हिते नौकिरी कयो, गाना बि पिया ॿुधो। मां चयो न, गाना भरिजी न मिलिया। मां मोटी आयुसि, पोइ कंपनियुनि कढिया, उन्हनि ताईं पहुतासीं। जेसि ताईं कोशिशि मां कई, हथु करे वियुसि। हिन वक़्तु मूं वटि काफ़ी गाना आहिनि, 20,000 खनि यादि आहिनि, पाकिस्तानी इंडियन जा पुराणा। ऐं इहो 70 खां वठी मूंखे शौक़ु आहे। रेडिया हूंदा लाइट वारा, इहे मां ॿुधंदो हुउमि ऐं चवंदो हुउमि मां वॾो थी इहे वठंदुसि, ऐं उहे शयूं मां हथु करे वियुसि। भाऊ बशीर हुसैनी वांगुरु भाऊ शबीर बि वॾा कशाला कढिया आहिनि इहे शयूं गॾु करण में। ऐं भाऊ बशीर खां भाऊ शबीर तमामु सीनियर आहे। ऐं भाऊ शबीर जा कुझु वाक़िया जेके असांखे ॿुधाईंदो आहे, पर अॼु मां सोचियां वाक़ा थियनि सभु वाक़िया। त बुरको पाए बिगड़े ॾींहुं वियो सेलिमा में गानो रिकॉर्ड करणु। भाऊ इहे हिस्ट्री कीअं ॿियो सर छा हुजो, 6 ॼणा हूंदा हुआ जेके मुंहिंजे ख़िलाफ़ु हूंदा हुआ, इहो सिनेमा मां गाना न भरे। ऐं फिल्म जो लॻी त हाणे मूंखे बहनी बि हुजे, हाणे मां टेप खणी लॻंदुमि, उतां जितां मुंहिंजो लंघ हूंदो उते हुननि जा दुकान हूंदा हुआ। पोइ मां जो बुरको सिंधी पाए ऐं बुरको पाए ऐं वियुसि, फिल्म भरे आयुसि। ॿिए ॾींहुं वरी हुननि जे आॾो हुयो, मूं वॼाया वेही, भली हिन खे साड़ु लॻे त भरे वियो। पोइ हुननि सिनेमा जे मालिक खे ॿुधायोसीं त राति त गाना भरे विया। चई न बाबा सवाल ई पैदा न आहे, मूं ऑपरेटरनि खे झले छॾियो आहे। चई साईं हिन वॼाया असां ॿुधा आहिनि। पोइ हुन ऑपरेटर खे बि हुननि कढी छॾियो, हुनखे थोरो तंग कई, पोइ न ॿुधायोसि। हुनखे वरी मूं नौकिरी वठी ॾिनी, पंहिंजे हिसाब सां पघार बि हुनखे ॾिनी ऐं नौकिरी बि वठराए ॾिनीमांसि। छो जो मुंहिंजो वरी वास्तो हो रेस गुलाम हुसैन अब्बासी सां, उन चयो मुंहिंजे कारखाने में हिनखे बीहारियूं था। हुनखे हुते नौकिरी वठी ॾिनीसीं। पर इहो शौक़ु हलंदो आयो, अञा ताईं हले पियो थो। भाऊ शबीर साहिबु ही शयूं कीअं सांढजनि, छाकाणि जो सरकारी तौर ते बि सांढजण जा कुझु मां तव्हांखे ॿुधायां थो। नौशर फिरोज़ में साईं सैयद अली अहमद शाह जी जी मदरसा एंड हाई स्कूल नौशर फिरोज़ में हिकिड़ो म्यूज़ियम क़ाइमु कयो हो शागिर्दनि जे लाइ, जंहिंमें काफ़ी नायाब शयूं साईंअ खे मिलियूं जेके हुन उते रखियूं। उन्हनि में उस्ताद गुलाब मंगणार जी शहनाई बि हुई ऐं काफ़ी ॿी अहिड़ियूं यूनिक शयूं हुयूं जेके साईं उते जमा करे उते रखियूं। पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ जेको असां पंहिंजो मिल्कियतूं साड़णु शुरू कयूं, त उन्हनि में उहो असां म्यूज़ियम बि तबाह करे छॾियो। उतां जूं जेके कंहिंजे कम जूं कोन हुयूं शयूं, उहे उन्हनि ज़ाया करे ऐं पंहिंजो जेको आहे सो ज़ाया करे छॾियूं। बहरहाल भाऊ पोइ हिननि खे कीअं सांढिजे, जे गवर्नमेंट बि हिननि खे संभाले न सघे ऐं हिन जो पोयर बि अलाह करे त हुननि खे हिदायत ॾींदो त पंहिंजूं वॾनि जूं शयूं सांढींदा, पोइ हुननि खे आख़िर सांढिजे कीअं? सर मुंहिंजी त पंहिंजे घर जे अंदरि रखियलियूं आहिनि, तमामु हिफ़ाज़त सां रखियलियूं आहिनि। AC पई हलंदी आहे हुननि जे मथां, जीअं मुंहिंजूं केस्टूं ख़राबु न थियनि। ऐं हुनखे चोथे ॾींहुं अठे ॾींहुं साफ़ु कंदो आहियां, वरी हुनखे रिवाइंड फॉरवर्ड कंदो आहियां त जाम त कोन थी वेंदो। हा उन खां पोइ तव्हां कीअं था सम्झो? पोइ सर छोकिरनि मुंहिंजनि खे शौक़ु कोन्हे। अच्छा अलाह ने केयर करो। ॿियो भला छा पैगाम पंहिंजे औलाद खे या ईंदड़ शौक़ीन उन्हनि खे चयल आहे त मुंहिंजो खपाए हुन रखे छॾियो। अच्छा हा सही आहे, असां तव्हांजो पैगाम रखंदासीं। भाऊ बशीर हुसैनी जे हिन मिनी म्यूज़ियम ते, पंहिंजे ذाती म्यूज़ियम ते मौजूदु आहिनि भाऊ सनाला विसरण साहिबु। पाण गुज़िश्ता 2 ॾहाकनि खां हैदराबाद रेडियो ते कंपेयर ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि प्रोग्रामनि में अॻभरो रहिया आहिनि ऐं साईं जन खां बि हिते ईंदा आहिनि त हिते ई बि माना इश्क वारो माण्हू इश्क वारे माण्हू खे ॻोल्हे लहंदो। जीअं भाऊ शबीर वीडियो वारो ॾिठव, भाऊ सनाला ॾिठव, साईं जन हिकिड़ो दोस्त भाऊ फारूक उहो उमिरि ते निकिरी वियो आहे, त उहो बि हिते हुजे। या इहे सभई पाण में हिते गॾिजी वेही हिननि ते डिस्कस कंदा आहिनि ऐं भाऊ शबीर वांगुरु त पंहिंजी जीवत खे सहारो ॾींदा आहिनि। इहे शयूं जॾहिं हिननि जॻह हलंदियूं आहिनि त हीअ ताज़ा थी वेंदा आहिनि। भाऊ तव्हां कीअं था सम्झो भाऊ बशीर हुसैन साहिब जे शौक़ खे? इहो शौक़ु ॿियनि में बि आहे, काफ़ी सिंध में माण्हू आहिनि। भाऊ जे शौक़ खे तव्हां कीअं रखो? साईं बशीर हुसैनी साहिब जो जेको शौक़ु आहे तमामु सुठो शौक़ु आहे। हालांकि छा आहे त हिन जदीद दौर में हर माण्हू खे कंहिंखे टाइम ई कोन्हे, पोइ बि साईं वक़्तु कढी ऐं हीअ प्रोग्राम जेके मक़सदु करे थो या हिन शयुनि खे सांटे थो ऐं एॾी सफ़ाईअ सां रखे थो त हिनखे सलाम आहे। रेडियो हुजे, TV हुजे, कैसेट हुजे, चेंजर हुजे, फ़ोन हुजे, पर तव्हांखे सभु हुन जा तव्हांखे साफ़ मिलंदा।
मां हैदराबाद में जॾहिं बि ईंदो आहियां पोइ भाऊ गुलाम शबीर वटि नौशहर फिरोज़ ज़रूरु ईंदुसि। उनखां पोइ भाऊ हुसैनी खां पुछंदो आहियां त किथे आहियो, पोइ हुन सां बि मुलाक़ात ज़रूरु कंदो आहियां। ऐं संदसि शौक़ में इहो आहे त जेकॾहिं का नई शइ जा नई कैसेट जा नओं को रिकॉर्ड किथे मिलियो त हीउ उते बि जेको थो वञी उहो ख़रीद करे थो। हिनखे सलाम आहे असांजो। हालांकि असीं रेडियो पाकिस्तान सां वाबस्ता आहियूं 1980 खां रेडियो ॿुधंदा हुआसीं ऐं पोइ यूनिवर्सिटी पढ़ियासीं पर 2000 खां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अनाउंसर कंपेयर आहियां। अॼु ताईं हिते प्रोग्राम अञा ताईं मां कयां पियो, पर हीअ बि प्रोग्राम मुंहिंजा राति जो या ॾींहं जो ॿुधी मूंखे ओॾी महिल ई कॉल कंदो आहे त प्रोग्राम ॿुधां पियो। माशाल्लाह। पर उन्हनि ॾींहंनि में बि जॾहिं असीं ख़त लिखंदा हुआसीं तॾहिं बि बशीर साहिबु मूंखां पुछियो त ॾस पतो मूंखे जो त कीअं ख़त लिखंदा आहियो, पोइ हीअ उन्हनि खां पोइ हीअ बि लिखंदो हो। माशाल्लाह। पर अॼु ताईं इहे लॻो अचे पियो असीं रेडियो जा माण्हू आहियूं पर असांखां इहो शौक़ु कोन थो थिए। सही। अच्छा भाऊ बशीर हुसैन जीअं आहे त हिन जी जीन्स में शामिल आहे मूसीक़ी। साईं खां ॿुधायो ॻाल्हाईंदे त साईं जा ॾाढा या जेके आहिनि उन ख़ानदान जा वॾा गवैया बि थी रहिया आहिनि। तव्हां रेडियो जा रिसर्चर आहियो, इन कॉम्बिनेशन खे तव्हां साईं हाणे असांजे ॻोठ में मुख़्तलिफ़ शाइर बि आहिनि। आजिज़ मोहनलाल विस्तड़ो, ग़ुलाम क़यूम मशकूर विस्तड़ो ऐं हुनजो पुटु आहे नज़ीर हुसैन विस्तड़ो शाइर आहे। शाइर त ॿिया बि आहिनि, फ़नकार आहे रज़ा हुसैन विस्तड़ो आहे ऐं मक़सदु थोरो शाइरी त ॿिया कनि पिया। पर असांजो जेको नालो आहे मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़ो जेको हो गवियो हो हुनजो ऐं अनवर हुसैन विस्तड़ो इहो ई चवंदो हो महफ़िल में त मौलाईअ खां पोइ राग विस्तड़नि खां जेकर आयो त असां वरी इहो था चऊं त अनवर हुसैन विस्तड़े वटि आयो ऐं हुन कयो। पर मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़े सां असांजी कचहरी थी तक़रीबन जॾहिं असीं 8 पढ़ूं था त हीउ बाग़ हूंदो हुते वेंदो। पोइ मां मौलाई साहिब खां इहो पुछियो त साईं तव्हां कहिड़े मुल्कनि में वियो? हुन चयो त इराक, ईरान, मिस्र ऐं इन्हनि ॾींहंनि में मां इन्हनि मुल्कनि में मां वियुसि। अच्छा, उनखां पोइ मौलाई साहिब वटि हिकिड़ो बाज़ हूंदो हो जो असांजे घरनि खां क्रॉस करे वरी वेंदो हुओ छो जो हुन ॾींहं में झंग हूंदा ऐं हीउ राग जो शौक़ीन हो। हिनखे ॼाण हुई हिन जा जेको हिन वक़्तु मशहूरु हिकिड़ो सिंध में या हिंद में हले पियो सोना खान बलोच, उहो बि संदसि शागिर्दु आहे। ऐं मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़े दफ़े हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त मां हिकिड़े दफ़े पके चांग खां हितां ॻाए अचां पियो टांगे ते। जंहिं महिल मां भिरिया में पहुतुसि त उते असांखे आवाज़ु ॿुधण में आयो जीवणी बाई जो। त असां सोचियो त जीवणी बाई अलाए किथे पई ॻाए। पोइ ख़बर पई त तॾहिं भिरिया शहर हिकिड़ो ई रोड ते मेमण आज़ाद जा उन्हनि जी शादी पई ॻाए जीवणी बाई। जंहिं महिल हिननि जो राग भला ॿुधूं था जीअं मां जंहिं महिल टांगे तां लहां पियो त जीवणी साम्हूं पेर उघाड़े अचे मूंसां मिली। पोइ जेके मेमण आहे उहे मुंहिंजा परस्तार आहे। मेमणनि चयोसीं तव्हां ॻायो राग। मूं चयो मां न ॻाई, हीअ महफ़िल आहे जीवणी। पोइ जीवणी बाई चयो त उस्ताद ॻायो। पोइ मूं हिकिड़ो 2 कलाम चई ॻाया। पोइ जेके मूंखे पैसा पिया त जीवणीअ चयो तव्हां खणो। चयोमांसि न, हीअ तव्हांजो महफ़िल आहे, तव्हांजा पैसा। पोइ मूं न खाया, पर महिरबानी मेमणनि जी, छो जो मेमण मुंहिंजा तमामु घणा परसार खाई मोमन जा ऐं भिरिया जा। पर मौलाई ईअं सम्झो त हुन जेके शागिर्द पैदा कया उन्हनि में जेके अनवर हुसैन विस्तड़ो बि हुन खां शुरू में थोरो घणो ॼाण वठणु ईंदो हो ऐं साईं ग़ुलाम क़यूम विस्तड़ो हो उहो बि हो। पर मौलाईअ जा अॼु बि तव्हां कलाम ॿुधंदव त हिकिड़े कलाम में मास्टर चंद्र ॻायो आहे त क़िस्मत कई जुदाई कंहिं ते मयार न आहे। हिन उन्हनि ॾींहंनि में मास्टर चंद्र खे जवाबु ॾिनो आहे त क़िस्मत जो जवाबु ॾिनो त दिलि छिॼण जी न आहे। क़िस्मत कई जुदाई पर दिलि छिॼण जी न आहे। उन्हनि ॾींहं में साॻियो ई रिकॉर्ड जो जवाबु हिन ॾिनो ऐं तमामु हिकिड़ो सुठो गयो थी गुज़रियो। माना तव्हां चओ था त जेको मूसीक़ी जो आहे पंहिंजो जरासीम उहो अञा ताईं अॻिते हले, उहो अञा ताईं हलंदो इहो ई सबबु आहे जो अॼु साईं हाणे हिननि जो त ॾाढो आहे त हिननि खे त लाज़िमी हूंदो घरनि में या हिननि में त इहो असां खां रेडियो रिसर्चर बि आहियो, उते त वॾो लाइब्रेरियूं आहिनि हिन शयुनि खे महफ़ूज़ करण जो। जी हाणे तव्हां छा था सम्झो त हीअ शयूं जेके आहिनि हिते कीअं महफ़ूज़ थी सघनि? साईं हाणे अॻु में जॾहिं असीं रेडियो पाकिस्तान ते शुरूअ में वियासीं त हीअ चेंजर पिया हुआ। उनखां पोइ वरी स्कूल टेपूं आहियूं जेकी भाऊ ग़ुलाम शबीर मेमण तव्हां ॿुधायो। उनखां पोइ वरी कैसेटुनि जी ढेक बि हुई ऐं हाणे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ख़ाली जेको सो कंप्यूटर वञी रहियो आहे। हालांकि हज़ारनि जे तइदाद में कलाम पिया आहिनि स्कूल में कैसेट में, पर उहे हा उहे प्लेयर बि कढी छॾियो। ऐं हिन वक़्तु जदीद दौरु आहे, कंप्यूटर दौरु आहे ऐं हुन में हिफ़ाज़त थिए थी। हाणे हुनजी हिफ़ाज़त केरु करण लाइ तयारु ई कोन्हे।
हाणे जीअं बशीर हुसैन साहिबु वेठो आहे रोज़ हिननि खे छॾे थो हेॾा हा। होॾा, जे न छॾे त ही ख़राबु थी वेंदा। नादिन तव्हां ॿुधो त हीअ शयूं एतिरियूं नायाब आहिनि जो हिननि जी हिफ़ाज़त तमामु जेका आहे मुश्किल हूंदी आहे। जे हिननि खे डेली हिननि जी केयर न कजे त हीअ ख़राबु थी वेंदियूं। अलाह साईं संदन शौक़ खे अञा वधीक वधाईंदो। असांजी दुआ आहे